बुलंद सलवार पढ़ो। पांडे पांडे हाजर हमने पूरी थाने राय में दफो सलवार बुलंद आवाज पाकर शबीर जे अज़मत ते बुलंद सलवार पढ़ो। नारे तकबीर। अली निकाले पूरी कायनात में मालिक का नाम बुलंद सब बुलंद आवाज सांचो नारे तकबीर। नारे रिसालत। गंज बिठाओ पाक बतूल जिबाबिल नाम सोनो सब बुलंद आवाज सांचो नारे तकबीर। नारे रिसालत। नारे हैदरी। एक ज़बानी अली जो नाम बुलंद सोनो हलाली मवाली हथ बुलंद करे हैदरी। गरीब नारे हैदरी। हुसैनियत हुसैनियत यज़ीदियत अहल बैत जे हर दुश्मन ते लानत। खानदाने ज़हरा ते सलवात मिली करे बुलंद आवाज़। तव्हां संगा हादी मासूम रब इमाम फरमाइन था तंजू सा हो इंसान जेको असांजी ज़ात ते सलवात आस्ते पढ़ंदो आहे के अल्लाह ज़बान दुनिया बुलंद सलवात पढ़े। करीम रब कौन दुआ है सबको जोड़ा हमने ज़ात जो अल्लाह ताला सबनी अज़ादारन जो हिना अज़ीम ज़िक्र में चंद कबूल फरमाए। बानियाने मजालस मुनिज़रात बाव अयूब अली उनना अज़ीज़ रिश्तेदार जंजे बिगोरे को सोबत हुआ मंगा अल्लाह उन्हें सबनी कबूल फरमाए। ज़िक्र जे सके में अल्लाह सबनी मौलन जो हालत पूरी फरमाए। जेतरा बीमार आहिनि हिते हाज़िर आहिनि या गैराज आहिनि करीम रब इमाम सज्जाद हज़रत रोहन जे सदके में सभिनी खे कामिल शफ़ा। मौला तव्हां सां सभिनी खे हक़ीक़ी शबीर जो अज़ादार बणाए। मौला तव्हां सां सभिनी खे बंदिगाना वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तव्हां असां सभिनी खां उहो कमु कराए जंहिंमें 14 राज़ी हुजनि 14 जो रब राज़ी हुजे। सभिनी दुआउनि जी क़बूलियत वास्ते मिली करे हिकु दफ़ो सलवात बुलंद आवाज़। शबीर की उल्फत में है खुददार बनाया। चंद घड़ियों मां पंहिंजे से जी इबादत कयां तव्हां पंहिंजे से जी इबादत कयो। मौला इमाम हुसैन जो ज़िक्र न टेवन जो मोहताज आहे माण्हुनि जो मोहताज। हाणे तव्हां गंज वेठा तो तावन कंदव त तव्हांजी महिरबानी थींदी। नौकरी जी इब्तदाई इन लफ्ज़न सां कई आहे शबीर की उल्फत नहीं है खुददार बनाया और हम लोग मसाजिद में बसेरा नहीं करते। इनके समझ में अच्छे होता है इल्मी दौर उर्दू स्पीकिंग नौजवान न बुजुर्ग सब समझन था।
शबीर की उल्फत ने इक़्तिदार बनाया और हम लोग मसाजिद में बसेरा नहीं करते और हम लोग मसाजिद में बसेरा नहीं करते। अरे मिट्टी भी मंगवाई तो वो अपनी ज़मीन से, हम गैर की जागीर पे सजदा नहीं करते। मस्जिद की चटाइयों पे पड़े रहते हैं दिन रात, सरवर के अज़ा खाने पे खम नहीं करते, सरवर के अज़ा खाने पे खम नहीं करते। और सजदों में कत्ल हुआ मोहम्मद का नवासा, ये कैसे नवाजी हैं जो मातम नहीं करते। दोनों जहां में बेहतर और बरतर हुसैन है, दोनों जहां में बेहतर और बरतर हुसैन है। दो जहां में कतरा तो समंदर हुसैन है, दो जहां में कतरा तो समंदर हुसैन है। एजाज पीता है जो शौक से पानी सबील का, समझो कि उसके खून के अंदर हुसैन है। मौला की ज़ात पे एक दफ़ो सलवात मिली करे बुलंद आवाज़ से। हुसैन घर से चला था खुदा बचाने को, हुसैन घर से चला था खुदा बचाने को। अब हुसैन बचाना खुदा की बारी है। अब हुसैन बचाना खुदा की बारी है। ये जो गली गली में हो रहा है जिक्र हुसैन, ये जो गली गली में हो रहा है जिक्र हुसैन, ये करम नहीं इलाही की जिम्मेदारी है। मौला की ज़ात पे एक दफ़ो सलवात बुलंद आवाज़ से। अनतान हुसैन जुड़ी हुआ हर इंसान जे कुलन ते अल्लाह साईं फरिश्ता मुक़र्रर कया। और देखो तान सुठो अमल लिखंदा आहिनि, गुनाह लिखंदा आहिनि, सवाब लिखंदा आहिनि। ॻाल्हायो साईं अल्लाह साईं हर इंसान जे मथों, हर बंदे जे कुलन जे मथों ब फरिश्ता मुक़र्रर कया आहिनि जेको तूं ज़िंदगीअ में अमल कंदो आहे, सर अंजाम ॾींदो आहे, उहो तुंहिंजो लिखंदा आहिनि। ही तुंहिंजो बुरो अमल लिखंदो आहे, ही तुंहिंजो सुठो अमल लिखंदो आहे, चङो कमु कंदो आहे, इरादो कंदो आहे, ही लिखी छॾींदो आहे। ॻाल्हाईंदो त मां 50 जुमिला जेके जेतिरे टाइम जो हुकुम आहे त मां ओतिरो टाइम जीअं पढ़ां त थोरो ॻाल्हाईंदो। अलियो वारो ॿ फरिश्ता हर इंसान जे कुलन ते सवार, जेको तुंहिंजो ॾोह बि लिखनि, गुनाह बि लिखनि, हीउ सवाब लिखे, इरादो करी त ही लिखी छॾे। जेसी ताईं बुरो कमु करी नथो ही झलेसि थो। अञा न लिखी से मता मुड़ी वञे, अञा न लिखी से मता मुड़ी वञे, जेके सम्झ में अचे ऐं न ॻाल्हाए मेंबर जो कसम दुख लॻंदो। ही फरिश्तो तो चएसि अञा न लिखे से मता मुड़ी वञे, मुड़ी वञे। जॾहिं सफ़ा तूं हो कमु कंदो आहे पोइ ही परेशान थी गमगीन थी करे चवंदो अथसि हाणे लिखेसि। मौला के तो ही जेके बकुलन ते लिखा आहिनि, अचो त मां तव्हांखे अहिड़ो अमल थो दसियां त हीउ बि मसरूफ़ थी वञे। हीउ मत ही लिखे थो त ही चुप आहे, हेॾां वारो लिखे त सॼे वारो चुप आहे,
मौला ज़ैनुल आबिदीन फरमाए तो सजदे करण वारन जी ज़ीनत इमाम सजदे करण वारन जो सरदार मौला वो मौला फरमाए तो त अचो तमा एड़ो अमल तो नसावा ही बई मसरूफ थी वजन हाणे मौला को पुछा के मौला वो अमल केड़ो आ हुन मौला फरमाए तो जेको असांजे दादी ज़हरा दे दुश्मन ते लानत कंदो ही सवाब लिखण शुरू कंदो हे गुनाह ठाहिण शुरू कंदो इहो सवाब लिखण वरी शुरू हे गुनाह खत्म हाणे ज़हरा साईं जी दुश्मन ते लानत करण केतिरो सवाब तो सलवात मौला अली की अज़मत ते हिकु दफ़ो बुलंद आवाज़ सां अगर तकलीफ़ महसूस न कयो त हिकु दफ़ो वरी सलवात हिकिड़ो लफ़्ज़ ॿियो ॿुधो लफ़्ज़ ज़िक्र मसाइल पढ़ी करे तव्हां दुआ वठो इराक मुल्क जो करबला हिकु नंढो शहर आहे करबला हिकु नंढो शहर जंहिंजी इराक थोरी जंहिंजी सरज़मीन नंढड़ी हाणे ॾिसूं था त सऊदी अरब ऐं करबला में फ़र्क़ु कहिड़ो आहे करबला में जेके माण्हू रहनि था उन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे जेके सऊदी अरब में रहनि था इन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे जेके शबीर जा ज़वार वेठा हो उहे थोरो ॻाल्हायो करीमी थो पढ़ा हुसैन मौला जी त हुसैन लजपाल केतिरो आहे करबला में फ़र्क़ु छा आहे सऊदी अरब में फ़र्क़ु छा आहे अली वारो सऊदी अरब जी हुकूमत चंद लख माण्हू हुजनि त हुकूमत परेशान हाजी अचनि था हज करण जे लाइ त लिमिट आहे हेतिरा माण्हू अचनि पोइ इहा हुकूमत परेशान त इन्हनि जे खाधे पीते जो बंदोबस्त कीअं कजे इन्हनि जे रहाए जो बंदोबस्त कीअं कजे वाह मौला शबीर तुंहिंजे जुतीअ तो काइनात कुर्बान करे छॾिया हेॾे लख आहिनि हुकूमत परेशान आहे होॾे किरोड़ आहिनि त हुकूमत परेशान कान्हे का शबीर लिमिट न ॾसी आहे त मुंहिंजे हेतिरा ज़वार अचनि जेके अचनि हाणे आदिम कमाए करे सॼो साल सऊदी अरब जी हुकूमत खाईंदी आहे ऐं करबला में रहण वारा सॼो साल कमाईंदा आहिनि जेलम ते शबीर जे ज़वारनि खे खाराईंदा आहिनि 85 किलोमीटर में शबीर मौला जो पाक दस्तरखान एॾो वसी दस्तरखान एॾो वसी लंगर जा अल्लाह जे ज़ात जो हलंदो आहे या हुसैन जो हलंदो आहे भला करबला में ॾिसूं त पोइ हिकु इंसान चए थो त मां बुखियो हुयुमि कंहिं चयो त मां प्यासो आहियां वाह मौला तुंहिंजे नाम त सदको थी वञा शबीर जे मुल्क जे लाइ हर बंदो सिके थो त कफन मिले त करबला जो मिले रोमो छा जे लाइ तव्हां कंहिं ज़ाकिर खे पढ़ण जी ज़रूरत त कान्हे का त ज़ाकिर पढ़े त पोइ तूं रोंदे एतिरो ख़्यालु कर माउ चटियूं पीही करे पालियो हुयुसि जंहिं हुसैन जो हिकु वार रिहां त माउ सॼो सॼो ॾींहुं रोयसि लेकिन नंढी औलाद वारा वेठा हो ॾुखे टेम में धीअरूं घुराए जो न आहिनि ईंदियूं आहिनि
इनजे बचाइण वारो कोई ना आहे रहियो। धी कमीने जे कातिल खंजर में हथ विझी करे चया नमाज़ मुंहिंजो नमाज़ी बाबो आहे, उनो ग़रीब बाबो आहे, तोखे कहिड़ी ख़बर आहे त मुंहिंजे बाबे जी फज़ीलत केतिरी आहे। जंहिं जाइ ते तूं खंजर थो हलाई इन जाइ ते हिनजो नालो मोहम्मद गौसा ॾींदे थक को न हुयो। बस मूंखे हुकुम आहे त उन जे वफ़ा जा बचार जुमला पढ़ो जंहिंते आसत बतूल जे धीअनि वतन मदीनो छॾियो हुयो। जेको ज़हरा साईं जे धीअनि जो मान आहे अब्बास, चाचा साईं जेको बतूल जे धीअनि जे परदनि में निगरान आहे, जेसी ताईं अब्बास हुयो तेसी ताईं अली जे धीअनि जो परदो सलाम। चाचा साईं सैयदनि जे वेड़े में इहो गाज़ी पंध करण जे तो जॾहिं थियो हुयो, आंगुर खां वठी करे जेको सम्झंदो उहो रहंदो, आंगुर खां वठी करे अली जी धीअ पंध सेखारियो। अली मौला जो आहे धी ज़ैनब जे पेशानीअ ते बोसो ॾिनई, बोसो ॾेई करे चए थो ज़ैनब धीअ मुंहिंजे अब्बास सां एतिरो प्यारु थिए जो गादीअ खे पतो कराइण थी सेखारींदी थी। चए बाबा तुंहिंजे इमामत जो कसम आहे गाज़ीअ खे पंध न थी सेखारियो। अल्लाह तुंहिंजो रोअण क़बूल करे। गाज़ी मौला तुंहिंजे धीअनि जो पर्दो सलामत रखे। अॼु न रोअंदे त बाक़ी कॾहिं रोअंदे? हर वक़्तु त मज़लूम जे ग़म में रोअंदी कान्हे का। रोअण साइण ज़ैनब जी फेरिया उहा अखि रोअंदी आहे जंहिं अखि ते बतूल जे धीअ जी मोहर लॻल आहे। कमीने खे कहिड़ी ख़बर आहे त अली जे धीअ जी चादर लुटी। अल्लाह तुंहिंजो रोअण क़बूल करे। गाज़ी मौला तुंहिंजे धीअ जो पर्दो सलामत रखे। मौला चए थो धीअ मुंहिंजे अब्बास सां एतिरो प्यारु थिए जो गादीअ खे पंधु कराइण थी सेखारे। धीअ चए थी बाबा तुंहिंजी इज़त जो कसम आहे अब्बास खे पंधु न थी करायां। ओ बाबा मां गादीअ जे सहारे ते पाण हलण सेखारियो। एॾो वॾो को मां हुयसि जेका चए थी मां गादीअ जे सहारे ते हलण सेखारियो। अब्बास खे पंधु नथी करायां, अब्बास जे सहारे ते बाबा मां पाण हलण सेखारींदी। बाबा मूंखे बाज़ार में हलणो आहे, ओ बाबा मूंखे दरबार में अचणो आहे। बस ख़तम कयो। वतन छॾे अब्बास जे आसरे ते। चईं सालनि जी बतूल, पंहिंजे दौर जी बतूल अथई साइण सकीना। हर बीबीअ जे खेमे में हिकु मर्तबो आई। अब्बास मौला जे खेमे में 9 मर्तबा आई। अची करे चयां चाची अम्मा, ओ मुंहिंजी चाची अम्मा, अञा मुंहिंजो चाचो गाज़ी न आयो आहे। अम्मा मुंहिंजो भाउ ॾाढो प्यासो आहे। अम्मा मुंहिंजो असगर हाणे अखियूं नथो। अम्मा हिकु ढुक पाणीअ जो ॾियां। रोऊं छो था हिन टेम में? इन जे लाइ त रोऊं था हुया दरियाहनि जा मालिक पुसी करबला में प्यासा। शबीर जा मुकानी साईं थी चए अम्मा हिकु ढुक पाणीअ जो होॾे मुंहिंजो असगर बची पवंदो। चाचा साईं 9 मर्तबो आई। साईं ॾिठो जो साईं फज़ल जे पाक मां बीबीअ ॾिठो हुसैन जी धीअ वरी मुंहिंजे दरवाज़े ते थी अचे। बीबीअ क़ुरान पढ़णु शुरू कयो। चाचा साईं बीबीअ पीरो पारो पढ़ियो। हुसैन मौला जे धीअ दरवाज़े ते बि ॿुधो। अल्लाह तुंहिंजो रोअण क़बूल करे। मौला तुंहिंजो रोअण क़बूल करे। चाचा साईं ॿियो पारो साईं पढ़ियो आहे। हुसैन मौला जी धीअ दरवाज़े ते बि ॿुधो आहे। चाचा साईं बीबी टियों पारो पढ़णु शुरू कयो आहे। हुसैन मौला जी नंढड़ी धीअ आहे। आसमान जे तरफ़ ॾिसी करे चए थी मुंहिंजा अल्लाह छलको ग़रीब न थिए। अल्लाह तुंहिंजो रोअण क़बूल करे। गाज़ी मौला तुंहिंजे धीअ जो पर्दो हौसले सां ॿुधे। इमाम
इजाज़त शबीर मौला ज़बान सां न चयो हथ जो इशारो शबीर मौला थी सकीना को हिकिड़ो सवाल कयो सकीना थी चाचे में मशक तो भराईगा हा बाबा चाचे की मशक मां भराईगा सकीना छो मशक भराई दई दीदी जे बाबा मन भाव प्यासो बाबा छाजो पानी खणी लो मन भाव बची पवंदो धी जने चयो मुंहिंजो भाउ बची पवंदो गरीब बाबा ते तो धी ॿुधाए तुंहिंजे भाउ जी उमिरि केतिरी आहे मासूमा जे धी बाबा मुंहिंजो भाउ 6 महीननि जो आहे अकबर जे बाबा ते तो धी सवार ख्याल करे कजाए ओ तुंहिंजो 6 महीननि जो बि न बचंदई ओ मुंहिंजो 32 सालनि जो अब्बास न बचंदो ओ चाचा साईं मिली इजाज़त फरात जे किनारे ते अब्बास आयो पाणीअ जी मशक भरियई हिक कमीने तीर हयो पेशानीअ में तीर लॻो आहे ॿिए कमीने वार कयो सॼी बाज़ू कलम थी आहे गाली जे तो वञ तूं साइण सकीना जो सदको आहे ॿिए कमीने वार कयो खबी बाज़ू कलम थी अब्बास जे तो वञ तूं अली असगर जो सदको आहे 4 सालनि जी थी बाबे जे साम्हूं वठी करे चएती बाबा अल्लाह जो नालो ते हिकु दफ़ो मूंखे चाचो ॾेखार ओ बाबा अल्लाह जो नालो ते हिकु दफ़ो मूंखे चाचो अब्बास मिलाए मां ॾिसां त सही मुंहिंजो चाचो कहिड़ी हालत में आहे शबीर मौला चए थो मुंहिंजी धीउ अब्बास जहिड़ी हालत में आहे बर्दाश्त न करे सघंदी आहे धीउ थी चए बाबा जीअं तीअं मूंखे चाचो मिलाए शबीर मौला बागरियूं बुलंद कयो धीउ खे सॾे करे चए थो धीउ हली आ ॾिसजां जीअं धीउ ॾिठो आहे चाचे खे पेशानीअ में तीर लॻल आहे ओ चाचे जा बाज़ू कटिजी विया आहिनि बाबे जे लाॾो हथ वधी करे चएती ओ बाबा अल्लाह जो नालो खणी ओ बाबा मूंखे चाचो मोटाए ॾे शबीर चए सकीना हाणे न तुंहिंजो बचंदो ओ धीउ हाणे न मुंहिंजो बचंदो अल्लाह कबूल करे ख़त्म कयो आख़िरी लफ़्ज़ काज़ी दीन छटी औलाद वारो इमाम हुसैन जे गुरबत जे सदके ॿुधायो हर सवार लहंदो अब्बास अब्बास मौला जा बाज़ू जो कटिजी विया गाज़ी ज़ीन कीअं छॾी ओ गाज़ी ॾुखी ज़ीन छॾी आख़िरी टेम में जे तो नौकर जो सलाम ओ मुंहिंजो मौला मुंहिंजो आख़िरी सलाम जीअं अब्बास ॾुखो लथो आहे एतिरो सकीना जो बाबो गाज़ीअ जे लाश ते ॾुखियो आयो बैत कमर ते रखियईं शबीर मौला जो आवाज़ आयो गाज़ी हाणे मां गॾी उथी ओ गाज़ी हाणे मुंहिंजे कमर जो ज़ोर ख़त्म थी वियो शबीर मौला चए थो गाज़ी आख़िरी टेम में एहसान कर अब्बास मौला चए थो मौला कहिड़ो एहसान कयां एतिरो ख़्यालु कजां अॼु मदीनो को नहीं को अॼु करबला जो मैदान आहे शबीर मौला चए थो गाज़ी हिकु दफ़ो मूंखे सुहिणी ज़ुबान सां भाउ सॾिया भाउ सॾण जो नालो आयो गाज़ी चए थो कीअं भाउ सॾिया ओ मूंखे मां जी मदद थियल ओ मूंखे मां जी वसीयत थियल ओ मौला भाउ सॾई त भेण ज़ैनब सॾई ओ मौला भाउ सॾई त कलसूम सॾई आख़िरी लफ़्ज़ काफ़िरुन मां हिक खारे कोके वारी बीबी जंहिंजे सर ते